मज़मून फिज़िक्स क्लास ॾहों बाब 13 सबक ॾहों कुल अंदरूनी मोटर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां सनाउल महर। हिन वीडियो में जेको असां अॼु टॉपिक पढ़ंदासीं उहो आहे कुल अंदरूनी मोटर यानी टोटल इंटरनल रिफ्लेक्शन। प्यारा ॿारो, हींअर असीं पंहिंजो टॉपिक जी तरफ़ हलूं था जेको आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन। हिन खां पहिरीं असीं रिफ्रेक्शन पढ़ियोसीं ऐं हींअर असीं पढ़ूं था वरी टोटल इंटरनल रिफ्लेक्शन। सभ खां पहिरीं असां हिन टॉपिक जे सिख्या जा मक़सद पढ़ंदासीं यानी लर्निंग ऑब्जेक्टिव्स। सभ खां पहिरीं जेका पॉइंट आहे उन में चवे थो एक्सप्लेनिंग द फिनोमेना ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन एंड द कंडीशन रिक्वायर्ड फॉर इट टू अकर, यानी कुल अंदरूनी मोटर जे तस्वुर खे सम्झण ऐं उन जा शर्त बयान करण। इन चवण जो मतिलबु इहो आहे त जेका असांजी टोटल इंटरनल रिफ्लेक्शन थिए थी उन जो तस्वुर छा आहे, उनखे सम्झण उहा कीअं थिए थी ऐं उन जा शर्त बयान करण त कहिड़नि कहिड़नि शर्तनि ते असांजी टोटल इंटरनल रिफ्लेक्शन थिए थी। उन खां बाद में ॿी पॉइंट में चवे थो त डिस्क्राइबिंग प्रैक्टिकल एप्लीकेशंस सच एज ऑप्टिकल फाइबर्स, प्रिज्म्स एंड मिराजेस, यानी ऑप्टिकल फाइबर, प्रिज्म ऐं सिराब जहिड़ियुनि एप्लीकेशन जी वज़ाहत करण। उन खां बाद में प्यारा ॿारो, हींअर असीं हलूं था त ही असीं छो था पढ़ूं, यानी वाई वी स्टडी दिस। हिन जे लाइ चवे थो बिकॉज इट इज़ एसेंशियल इन फाइबर ऑप्टिक कम्युनिकेशन, मेडिकल डिवाइसेस, एंडोस्कोप्स एंड ऑप्टिकल इंस्ट्रूमेंट्स। इट इंश्योर्स efficient light transmission without loss, enabling high speed data transfer and advanced imaging technology। चवे थो त छो त उहो फाइबर ऑप्टिक्स, तिबी औज़ारनि यानी एंडोस्कोप्स ऐं ऑप्टिकल डिवाइसिस लाइ ज़रूरी आहे। उहो रोशनीअ जे मुअसर मुंतक़िलीअ खे यकीनी बणाए थो, जंहिंसां तेज़ रफ़्तार डेटा ट्रांसमिशन ऐं जदीद तस्वीरी टेक्नोलॉजी मुमकिन थिए थी। तो उन खां बाद में हींअर असीं पंहिंजे टॉपिक जी तरफ़ हलूं था जेको आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन। तो प्यारा ॿारो, सभ खां पहिरीं असां हिन जी डेफिनेशन खे ॾिसंदासीं त हिन जी डेफिनेशन छा आहे। उन जी डेफिनेशन में चवे थो इफ अ रे passes from a denser medium to a rarer medium and its angle of incidence is greater than the critical angle, the ray is completely reflected back into the denser medium. This phenomena is called total internal reflection। अगर जेकॾहिं हिन डेफिनेशन खे सम्झण जी कोशिशि कयूं प्यारा ॿारो, त हिन में चवे थो हिकु रे आहे, हिकु शॉव आहे जेको कंहिं डेंसर मीडियम मां अचे थो, कंहिं घाटे मीडियम मां अचे थो ऐं अचे काॾे थो, रेयर मीडियम में, छिटे मीडियम में। पर उन जी जेका एंगल ऑफ इंसिडेंस आहे उहा ग्रेटर आहे कंहिंखां क्रिटिकल एंगल खां। ऐं उन खां बाद में जॾहिं उन जी इंसिडेंस एंगल जेका आहे उहा क्रिटिकल एंगल खां वधी वेंदी त उहो जेको रे आहे उहो साॻियो ई वरी वापसि थींदो डेंसर मीडियम में, यानी रेयर मीडियम में वेंदो ई कान, चाहे असांजो उहो रेयर मीडियम या उहो जंहिं डेंसर मीडियम मां अचे थी उहे ॿई असांजा ट्रांसपेरेंट छो न हुजनि। तो प्यारा ॿारो, हिन खे वधीक असां हिन तरीक़े सां सम्झण जी कोशिशि कंदासीं त मिसाल जे तौर ते हीअ असां वटि हिकिड़ो मीडियम आहे, ठीकु आहे। हाणे हीअ जेको मीडियम आहे इहो असां वटि रेयर मीडियम यानी एयर आहे, ऐं हीअ जेको हेठियों मीडियम आहे इहो आहे असां वटि वरी डेंसर मीडियम यानी कोई गिलास आहे। हाणे छा थो थिए त जेका रे आहे उहा डेंसर मीडियम मां अचे थी, यानी हीअ जेका रे आहे उहा असांजी इंसिडेंट रे आहे। उन खां बाद में असां रिफ्रेक्शन वारो टॉपिक पढ़ियोसीं त जॾहिं काई बि रे जेका आहे उहा जॾहिं ट्रांसपेरेंट मीडियम में ट्रेवल थी करे त पोइ छा थींदी आहे त जॾहिं कंहिं बि हिकिड़े मीडियम मां ॿिए मीडियम में ट्रांसफर कंदी त उहा थोरो जेको आहे त बेंड थींदी, थोरी रिफ्रेक्ट थींदी। त अहिड़े नमूने सां प्यारा ॿारो, जॾहिं हीअ इंसिडेंट रे ग्लास मां एयर जे तरफ़ वेंदी त पोइ छा थींदी, हिते कुझु न कुझु जेको आहे त रिफ्रेक्ट थींदी, ठीकु आहे, कंहिं न कंहिं एंगल ते बेंड थींदी। उन खां बाद में हीअ जेका डॉटेड लाइन मां ठाही आहे प्यारा ॿारो, इहा आहे असांजो नॉर्मल। नॉर्मल तव्हांखे ख़बर आहे त कंहिं बि सरफेस सां कोई अहिड़ी लाइन असां ड्रा कयूं जेका उन सरफेस सां 90 डिग्री ठाहे, उहो असांजो नॉर्मल हूंदो आहे। अहिड़े नमूने सां अगरि जेकॾहिं असां हिन इंसिडेंट रे जी ॻाल्हि कयूं त इहा हिन नॉर्मल सां हिते एंगल ठाहींदी, जंहिंखे असां एंगल ऑफ इंसिडेंस चऊं था या इंसिडेंस एंगल बि चई सघूं था। उन खां बाद में हीअ जेका रिफ्रेक्टेड
रिफ्रेक्टेड रे आहे उहा बि हिन नॉर्मल सां एंगल ठाहींदी जंहिंखे असां चऊं पिया रिफ्रेक्टेड एंगल। उन खां बाद में प्यारा ॿारो जेकॾहिं मां हीअ जेका इंसिडेंट एंगल आहे उहा मां वधाइणु चाहियां त पोइ छा थींदो, जेका असांजी रिफ्रेक्टेड एंगल आहे उहा बि वधंदी। मिसाल जे तौर ते हीअं ॾिसो तव्हां, हाणे मां छा कयो, मां हिन इंसिडेंस एंगल खे जेको आहे वधायो, यानी हीअ जेका इंसिडेंट रे आहे उनखे मां थोरो हिन नॉर्मल खां परे खणी वियुमि। तव्हां ॾिसंदव त हिन फिगर में, हिन डायग्राम में जेका असांजी इंसिडेंट रे आहे उहा नॉर्मल जे वेझो आहे ऐं हिन ॿिए डायग्राम में असांजी जेका इंसिडेंट रे आहे उहा हिन नॉर्मल खां थोरो परे आहे, यानी मां हिन रे खे जेको आहे उहो थोरो परे करे वियो आहियां कंहिंखां नॉर्मल खां। जॾहिं इंसिडेंट रे जी मां एंगल चेंज कई त असांजी रिफ्रेक्टेड रे जी जेका एंगल आहे उहा बि चेंज थींदी। जेकॾहिं मां इंसिडेंस एंगल वधाई त असांजी रिफ्रेक्टेड एंगल बि वधी वेंदी, जीअं तव्हां हिते ॾिसी सघो था। उन खां बाद में मां छा थो कयां प्यारा ॿारो, अञा मां हिन एंगल खे वधायां थो, हिन एंगल खे अञा मां वधीक वधायो। तव्हां ॾिसंदव त हिते मां छा कयो, हिन एंगल खे अञा वधायो। हाणे जॾहिं हिन एंगल खे वधायो त पोइ हीअ जेका असांजी रिफ्रेक्टेड रे आहे उहा छा थी, उहा असांजी हिन सरफेस सां बिल्कुलु स्मूथ थी वई, बिल्कुलु पैरेलल थी वई। हाणे जेकॾहिं असां इंसिडेंट रे जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त इन जी जेका हीअ एंगल आहे इहा का मखसूस एंगल हूंदी जंहिं ते असांजी रिफ्रेक्टेड जेका रे आहे उहा जेको आहे पैरेलल टू द प्लेन थी वई, या असां खणी ईअं बि चई सघूं था त उहा जेका रिफ्रेक्टेड जेका रे आहे उहा हिन यानी नॉर्मल सां 90 डिग्री ठाहे वेंदी। त हाणे हीअ का न का त एंगल हूंदी न। हाणे इन एंगल खे असां चवंदासीं क्रिटिकल एंगल, ठीकु आहे, जेको असां हिते हिन डेफिनेशन में बि डिस्कस करे आयासीं, क्रिटिकल एंगल। ठीकु आहे, हाणे सम्झूं था त क्रिटिकल एंगल आहे छा। अगरि जेकर इन जी डेफिनेशन खे ॾिसूं त इन में चवे थो द एंगल ऑफ इंसिडेंस एट विच द रिफ्रेक्टेड रे इन द रेयर मीडियम bends at 90 degree to the normal is called the critical angle। चवे थो त उहा इंसिडेंस एंगल जंहिं एंगल ते जेका असांजी रिफ्रेक्टेड रे आहे उहा नॉर्मल सां 90 डिग्री ठाहे, उन एंगल खे असां क्रिटिकल एंगल चऊं था। उन खां बाद में जेकॾहिं मां इन एंगल खां, यानी हीअ जेका क्रिटिकल एंगल आहे इन खां अञा मां एंगल वधायां थो कंहिंजी इंसिडेंट रे जी, त पोइ छा थींदो, असांजी जेका रिफ्रेक्टेड रे हुई उहा असांजी रिफ्रेक्टेड न थींदी, बल्कि उहा मुकमिल रिफ्लेक्ट थींदी। रिफ्रेक्ट तॾहिं पिया चऊं जॾहिं हिक मीडियम मां ॿिए मीडियम में क्रॉस करे वञे, पर हिते छा थो थिए त हिते चाहे असांजो मीडियम जेको आहे उहो ट्रांसपेरेंट ई छो न हुजे, पर छा थींदो, हिकिड़ी मखसूस एंगल ते असांजी उहा इंसिडेंट रे जेका आहे उहा उन मीडियम सां टकराइजी करे छा थींदी, रिफ्लेक्ट थींदी। हाणे हिन प्रोसेस खे असां चऊं था टोटल इंटरनल रिफ्लेक्शन। पर इन में हिकिड़ी पॉइंट असांखे सम्झणी इहा त जेकॾहिं असांजी एंगल यानी इंसिडेंट एंगल जेका आहे, इंसिडेंस एंगल जेका आहे उहा जेकॾहिं क्रिटिकल एंगल खां वधी वेंदी तॾहिं असांजी टोटल इंटरनल रिफ्लेक्शन थींदी। अगरि जेकॾहिं असांजी इंसिडेंट एंगल जेका आहे उहा क्रिटिकल एंगल खां घटि आहे त पोइ असांजी टोटल इंटरनल रिफ्लेक्शन न थींदी। त यानी असां ईअं खणी चई सघूं था त जेका क्रिटिकल एंगल आहे उहा असांजी हिकिड़ी बाउंड्री आहे कंहिंजी टोटल इंटरनल रिफ्लेक्शन जी। जेकॾहिं असां क्रिटिकल एंगल खां हिकु पॉइंट बि, हिकु डिग्री बि असां जेकॾहिं वधाईंदासीं त पोइ छा थींदो त असांजी जेका रे आहे उहा रिफ्लेक्ट थींदी, पोइ असांजो जेको फेनोमेना आहे पोइ जेको आहे त असांखे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन मिलंदी। ठीकु आहे प्यारा ॿारो। उन खां बाद में जेकॾहिं हाणे असां गिलास जी क्रिटिकल एंगल जी ॻाल्हि कयूं त उनजी केतिरी आहे, उनजी आहे 42 डिग्री। जेकॾहिं असां गिलास, कोई बि गिलास आहे उन में जेकॾहिं असां का रे उन में एंटर करायूं था त जेकॾहिं उनजी एंगल 42 डिग्री ताईं हूंदी त उहा असांजी क्रिटिकल एंगल आहे। अगरि जेकॾहिं उन खां असां 1 डिग्री बि वधाईंदासीं त उहा असांजी उन गिलास में टोटल इंटरनल रिफ्लेक्शन थी वेंदी। उन खां बाद में जेकॾहिं असां वाटर जी ॻाल्हि कयूं त वाटर जी क्रिटिकल एंगल केतिरी आहे, त वाटर जी जेका क्रिटिकल एंगल आहे उहा आहे वरी 48.8 डिग्री। तो हींअर असां हिकिड़ो एग्जाम्पल कयूं था। मिसाल जे तौर ते असांखे चवे थो त कैलकुलेट द क्रिटिकल एंगल फॉर वाटर व्हेन द रिफ्रेक्टेड एंगल इज 90। द रिफ्रेक्टिव इंडेक्स ऑफ वाटर
इज़ 1.33। ठीकु आहे, चवे थो त असांखे क्रिटिकल एंगल मालूम करे ॿुधायो त पाणीअ जी क्रिटिकल एंगल केतिरी आहे, जॾहिं त जेका रिफ्रेक्टेड एंगल आहे उहा आहे 90। ठीकु आहे, ऐं उन खां पोइ रिफ्रेक्टिव इंडेक्स जेका आहे पाणीअ जी उहा आहे 1.33। तो सभ खां पहिरीं असां डेटा जी तरफ़ हलंदासीं त डेटा में असांखे छा छा मिलियल आहे। हिकु त असांखे रिफ्रेक्टिव इंडेक्स मिलियल आहे जेका आहे 1.33। उन खां पोइ असांखे क्रिटिकल एंगल मालूम करणी आहे ऐं उन खां बाद में असांखे रिफ्रेक्टेड एंगल मिलियल आहे जेका आहे 90 डिग्री। ठीकु आहे प्यारा ॿारो, उन खां बाद में सॉल्यूशन जे तरफ़ हलूं था। सभ खां पहिरीं असांखे इहा शइ सम्झणी आहे त चवे थो एज़ लाइट इंटर्स फ्रॉम डेंसर मीडियम टू रेयर मीडियम, यानी लाइट जेका आहे उहा किथां थी अचे, डेंसर मीडियम खां रेयर मीडियम जे तरफ़। ठीकु आहे, उन खां बाद में तो प्यारा ॿारो हिते असां फार्मूलो खणंदासीं स्नेल्स लॉ जो। ठीकु आहे, हाणे स्नेल्स लॉ जेको हुयो उन में उनजो जेको फार्मूलो हुयो उहो हुयो साइन एंगल ऑफ इंसिडेंस डिवाइड बाय साइन एंगल ऑफ रिफ्रेक्शन। हिते वरी असां छा कयो आहे, हिते असां उन फार्मूले खे थोरो इनवर्स कयो आहे त हिते असां जेको आहे मथां रखियो आहे साइन रिफ्रेक्टेड एंगल ऐं उन खां पोइ डिवाइड में असां खणी आऊं साइन इंसिडेंस एंगल। ठीकु आहे, हाणे इहो इन जे करे त जेको स्नेल्स लॉ हुयो प्यारा ॿारो उहो कमु करे पियो, उनजो जेको फार्मूलो ठहियल हुयो उहो ठहियल हुयो त जॾहिं लाइट इंटर थिए थी रेयर मीडियम खां डेंसर मीडियम में, हिते जेको असां लाइट खणूं था उहा वरी इंटर थिए थी डेंसर मीडियम टू रेयर मीडियम। हाणे हिते असां वैल्यू पुट था कयूं। हाणे वैल्यू असां हिते साइन 90, छो त असां वटि जेका रिफ्रेक्टेड एंगल आहे उहा आहे 90 डिग्री। उन खां पोइ रिफ्रेक्टिव इंडेक्स आहे असां वटि 1.33। ठीकु आहे, उन खां बाद में हाणे असांखे एंगल ऑफ इंसिडेंस असांखे मालूम करणी आहे। हाणे इहा एंगल ऑफ इंसिडेंस ई असांजी जेका आहे प्यारा ॿारो उहा आहे क्रिटिकल एंगल। ठीकु आहे, यानी असां एंगल ऑफ इंसिडेंस एतिरी खणी वञूं जो असांजी जेका रिफ्रेक्टेड एंगल आहे उहा 90 डिग्री ठाहे कंहिंसां नॉर्मल सां। ठीकु आहे, त अहिड़े नमूने सां जेका असांजी क्रिटिकल एंगल आहे उहा असांजी एंगल ऑफ इंसिडेंस ई आहे। त अहिड़े नमूने सां हिते असां तॾहिं जेको आहे हिते असां स्नेल्स लॉ वारो फार्मूलो खयोंसीं। त हिते असां हिनखे जेको आहे त रीअरेंज कयो आहे, साइन 90 डिवाइड बाय 1.33 ऐं साइन आहे हिते असांजो ठही वियो। ठीकु आहे, उन खां बाद में जेकॾहिं असां साइन 90 डिवाइड बाय 1.33 कंदासीं त असां वटि जेको वैल्यू ईंदो उहो ईंदो 0.756 ऐं असांजो साइन आहे जेको आहे उहा असांजी सेम रही। हाणे असांखे मालूम छा आहे करणो, मालूम करणी आहे इंसिडेंट एंगल। हाणे इंसिडेंट एंगल असांजी साॻी पॉइंट ते रहंदी ऐं साइन खे हेॾे खणी ईंदासीं त साइन छा थी वेंदी, उहा असांजी इनवर्स में हली वेंदी हिन नमूने सां। ठीकु आहे, ऐं असांजो 0.756 जेको आहे उहो सेम रहियो। जेकॾहिं तव्हां साइंटिफिक कैलकुलेटर ते हिन जो सॉल्यूशन कढंदो प्यारा ॿारो, हिनखे कैलकुलेट कंदव त तव्हांजो जेको जवाबु ईंदो उहो ईंदो 48.8 डिग्री। ठीकु आहे, त इहा असांजी जेको आहे त वाटर जी क्रिटिकल एंगल आहे। ठीकु आहे, जेकॾहिं असां कोई बि रे जेको आहे उहो या काई बि लाइट आहे जेकॾहिं उहा असां वाटर ते स्ट्राइक करायूं था त जेकॾहिं असां उन लाइट जी एंगल जेका आहे 48.8 डिग्रीअ ते रखंदासीं त पोइ छा थींदो त असांजी जेका बैकवर्ड लाइट थींदी पोइ उहा असांजी जेका आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन में कन्वर्ट थी वेंदी। तो हिन डिग्रीअ खां बाद में वाटर में असांखे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन थींदे नज़र ईंदी। ठीकु आहे प्यारा ॿारो, तो मूंखे उमेद आहे तव्हांखे हीउ जेको टॉपिक आहे उहो बि सुठे नमूने सां सम्झ में अची वेंदो। तो हिन लेक्चर खे हिते असां ख़तमु था कयूं। इंशाअल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।